तंहिंजे करे त पोइ चओ था त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ तूं ॻाल्हाई, असांखे दहशतगर्द चवंदो, न खपे वारा चवंदो, पोइ मां हुनखे बख़्शिश इहो छॾींदुमि। छो त हिकिड़ी पार्टी जो चेयरमैन आहे, हुनजी हुकूमत आहे सिंध में, पोइ मां डिॼंदोमांसि। असांखे दहशतगर्द चवंदो, असांखे वॾो दहशतगर्द आहे। रोडनि ते, चौकनि चौराहनि ते बि जलसा जुलूस करण ऐं सियासतदाननि ख़ासि करे पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि खे तव्हां घटि वधि ॻाल्हाइण, इहो छा आहे? पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि खे कोन था ॻाल्हायूं। पीपल्स पार्टी जो अॻुवाण जेकॾहिं मुंहिंजी सिंधी क़ौम ते ॻाल्हाईंदो, सभिनी खे चवंदो, ऐं पीपल्स पार्टी जो अॻुवाण मुंहिंजी सिंधी क़ौम खे दहशतगर्द चवंदो, त तव्हां छा था सम्झो तव्हांजे हिन जे इंटरव्यू खां पोइ मां सुधरी वेंदुमि छा? मां त वरी बि उहा ज़ुबान इस्तेमालु कंदुमि, टिट फॉर टैट, लतरपुर जे चक्र सां मुंहिंजी क़ौम खे ॻाल्हाईंदा, मुंहिंजे सिंध जी तबाही कंदा, मां ॻाल्हाईंदुमि। त पीपल्स पार्टी जे हुननि जे करे मां मुड़ी वेंदुमि। छो मुड़ा? उन्हनि में बि तव्हां सिलेक्शन रखी आहे। तव्हां चओ था निसार खोड़ा निभाग आहे, वरी जमील सुमरो भलो आहे, नवाब चांडियो भलो आहे। हुननि जे किरदार ते निसार खोड़े खां तव्हां हिकिड़ी शइ पुछो था, इंटरव्यू में पुछोसि था हिकिड़ी, त ॿुधाए बि थो। निभाग चवणु एक्चुअली इहो स्पर ऑफ मोमेंट हो, हालांकि मां इहो डेलिब्रेट न हो। चवणु न घुरिजे, न चवणु खपे। मां ॾिसो, मां हिन ॻाल्हि खे अॼु ईअं नथो, मां हुन ॻाल्हि ते गत नथो ॾियां त मूंखे हुनखे निभागो चवणु खपे। हूअं निभागो गार कोन्हे, अंग्रेज़ी कविता अनफॉर्चुनेट आहे, पोइ त जेको आहे तो हुनजी, पर उहो डेलिब्रेट न हो। सची ॻाल्हि आहे त मूंखे हुनजी बेइज़ती करणु मक़सूद न हो, न वरी हिन में को हुनजी बेइज़ती आहे। न तनक़ीद कयो, तनक़ीद करण में ऐं बेइज़ती करण में त फ़र्क़ु आहे साईं। ॾिसो न, स्टेज ते हिकिड़ो मोब आहे ऐं हिकिड़ी इहो जुलूस आहे। असांजे जुलूस में कॾहिं कॾहिं माण्हू जेके नारा हणनि था, त छा उन्हनि सभिनी नारनि में जेको आहे मुंहिंजे को मर्ज़ी शामिल हूंदी आहे छा? कॾहिं कहिड़े वकील खां केॾी मां हुनखे सम्झाईंदो आहियां। हाणे असांजे पीपल्स पार्टी वारा वेठा आहिनि उते असां सां गॾु एतिजाजी कैंप ते, हुनजी क़यादत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, हो थी विया। मां हुनखे चयो, बाबा हीअ वकीलनि जी तहरीक आहे, तव्हां हुननि खे नाला खणी न चओ, तव्हां हुननि जा नाला खणी न चओ। पीपल्स पार्टी वारा अचनि था, वकीलनि भाइरनि, असांजी फैमिली। तव्हां पंहिंजे बार में बि त जेके NTPP आहिनि उन्हनि खे त घुरायो न, तव्हां ज़ैन शाह खे घुरायो आहे, हाणे ज़ुल्फ़कार जूनियर खे घुरायो अथव, तव्हां पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे नथा घुरायो? तव्हां उहा मुंहिंजी क्लिप न ॿुधी। पीपल्स पार्टी वारा वेठा हुआ, मां तव्हांखे नाला खणी थो ॿुधायां। गुलाम असगर खिची साहब वेठो हो, अब्दुल नबी सारियो साहब वेठो हो, ॿिया बि हुनजा पीपल्स पार्टी आहे। तव्हां अॼु बि गुलाम असगर खिची साहब खां पुछो, उहा क्लिप ॿुधो। मां हुन में चयो त हीउ फोरम सभिनी जे लाइ हाज़िर आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा पंहिंजे क़ाइदिन खे घुराइणु चाहिनि त हीउ फोरम उन्हनि जे लाइ, ऐं मां हुननि खे इज़त भरियो दावतनामो मोकिलींदुमि। ओपन फॉर ऑल आहे न? ओपन फॉर ऑल, ओपन फॉर ऑल। छो त तव्हां न बिल्कुलु ओपन आहे। मां तव्हां ज़ैन शाह ॾिसो न, इन खां पोइ हिकिड़ी ग़लतफ़हमी पैदा थी त तव्हां ज़ैन शाह खे घुरायो, उन खां पोइ तव्हां ज़ुल्फ़कार जूनियर खे घुरायो। ईअं न त ज़ैन शाह दावत ॾिनी, क़बूल कई, ज़ैन शाह जी पार्टी अप्रोच कयो न ज़रूरु असांखे, त असांजो मिसाल क़ाइद अचे थो ऐं एड्रेस करणु चाहे ॿार खे, इज़ ही अलाउड? यस, ही इज़ अलाउड। असां हुनखे दावतनामो मोकिलियो। हाणे जे कोई पीपल्स पार्टी वारो तव्हांखे अप्रोच करे त उनजे प्रेसिडेंट खे, MNA MPA मिनिस्टर खे, कंहिंखे बि या चीफ मिनिस्टर खे तव्हां पंहिंजे बार में घुराईंदव? 100% मां हुनखे लेटर लिखंदुमि, दावतनामो मोकिलींदोमांसि। हा बिल्कुलु। तव्हांजो भला सियासत करण जो इरादो आहे छा? सवाल ई पैदा न आहे। 1% त छा, 0.001% बि न। माण्हू ख़ौफ़ में वरितल आहिनि त MPA जे लाइ कहिड़ी सीट ते बीहंदो ऐं MNA जे लाइ कहिड़ी सीट ते बीहंदो, अलाए JUI जे पारां बीहंदो, अलाए जेको आहे GDA जे पारां बीहंदो। न मां त कंहिं बि पार्टी में त न आहियां न। अञा ईअं हुजे मां कंहिं पार्टी में हुजां, पोइ तव्हांजो सुवाल इहो ठहे थो। मां त कंहिं बि पार्टी में न आहियां। न तव्हांजे मोमेंटम खे ॾिसी न ही त बाबा, अॼु कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठनि त मूंखे वरी न ॾिसंदे मीडिया ते। ॾिसो न, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। मूंखे राशिद महमूद साहिबु चयो, मूंखे चई साईं तव्हांजो सियासत में अची वियो, पोइ असां भले दुकानु पंहिंजो बंदि कयूं, मज़ाक में। हा ज़ाहिर आहे। मां हुनखे चयो, बाबा हिकिड़ो मवाली हो, उहो जुती सूधो मस्जिद में खेॾियो, त उते मौलवी हुयो, हुनखे चयो छोरा निभागा जुती सूधो मस्जिद में। हुनखे चयो कुतो डुकाए पियो न त असां तव्हां ॾे ईंदा आहियूं, असां सियासत में ईंदा आहियूं। असांखे तव्हां जेको आहे तव्हां असांजी निधि ते लत था ॾियो, मुंहिंजे बचनि जी तबाही था कयो, मुंहिंजे नसुलनि खे तबाह करण जी कोशिशि था कयो, मुंहिंजे सिंधु दरिया खसियो था। मां बार बार चवंदो आहियां त सिंध आहे, सिंधु दरिया न, इहा सिंध केॾी हूंदी। मां महमूद खे चयो, महमूद पठान साहिब, मां चयो महमूद भाई क़यामत से पहले क़यामत होगी। तव्हां असांजी निड़ी तव्हां लत लाहियो, अॼु कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, मूंखे ॾिसंदो बि न हिते। मां प्रोफेशनल लॉयर आहियां, मुंहिंजा लिटिगेंट सफ़र था कनि, मुंहिंजी फैमिली सफ़र थी करे। शौक़ में आहियां छा हिते? शौक़ में त न आहियां न।
पर आहियां त विढ़ंदुसि ज़रूरु, जेसि ताईं आहियां। केनालनि जो फ़ैसिलो वापसि न थींदो, विढ़ंदुसि। न तूं दस्तबरदार न थींदो, केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, मूंखे ॿीहर ॾिसंदो बि न। हाज़िर आहियूं। अॼोके विलाग में असां कचहरी कंदासीं त सिंध में जेका वकील बिरादरी आहे उहा जेके मुतनाज़े कैनाल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ केतिरो मुतहरिक आहे। तव्हां ॾिठो हूंदो शुरूआत कराची खां थी, उनखां पोइ लाड़काणे जा वकील पहिरियां साइलेंट हूंदा हुआ, ख़ामोश हूंदा हुआ इन्हनि मामलनि ते। पर जॾहिं खां सिंध हाईकोर्ट लाड़काणो बार में अतर अब्बास सोलंकी एडवोकेट सदर थी आयो आहे त मुसलसल एहतजाज थी रहियो आहे। उन जा सबब बि पुछंदासीं। ताज़ो ई अतर अब्बास सोलंकी साहब हाईकोर्ट बार एसोसिएशन जी लाड़काणे वारी चूंड में पीपल्स पार्टी यानी हुकुमरान जमात जे कैंडिडेट खे हाराए करे सदर थियो आहे। पहिरियां त अतर साहब सलाम वालेकुम, तव्हांखे मुबारकूं हुजनि। इहो कीअं मुमकिन थी सघियो साईं त पीपल्स पार्टी जे घर में यानी लाड़काणे में तव्हां पीपल्स पार्टी जे ई कैंडिडेट खे हाराए छॾियो? ॾिसो, मां चवंदो आहियां त हीअ त वोट आहे, जंहिंखे वोट पवे, शायदि कैंडिडेट जो थोरो हुजे त माण्हुनि मूंखे प्रिफर कयो। ॿियो, मूंखे पीपल्स पार्टी वारनि दोस्तनि जा बि वोट त मिलंदा आहिनि, उन्हनि में बि कुझु सुठा माण्हू त आहिनि। पीपल्स पार्टी में सभु त ख़राबु न आहिनि मुंहिंजी नज़र में। पीपल्स पार्टी में हिंदू कम्यूनिटी आहे, शेख कम्यूनिटी आहे, उन्हनि जा वोट आहिनि। हिकिड़ो त इहो बि रीज़न आहे। अच्छा। ॿियो, हूअं बि पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में NTPP वोट वधीक आहे। जीअं त उहो विराइजी वेंदो आहे, माण्हू हुनखे मोबिलाइज़ न करे सघंदा आहिनि। पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स वटि पंहिंजे पैसे जी ताक़त ते हू हुनखे माण्हू खे वठी था अचनि, शायदि ॿिया नथा कढी सघनि। उहो वोटर अचे नथो पोलिंग स्टेशन ते, ऐं ॿ टे बीहजी वेंदा आहिनि, सभु माण्हू बीहजी वेंदा आहिनि पीपल्स पार्टी कैंडिडेट। पीपल्स पार्टी हिकिड़ी पार्टी आहे, उन जंहिंखे टिकट ॾिनी ॿिया हथ खणी वेंदा आहिनि। हेॾे त हथु खणण लाइ कोई तयारु न हूंदो आहे, सभु कुझु चवंदो आहे त मां खटी वेठो आहियां। पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में सिंध में NTPP वोट वधीक आहे। ओके, इहा त थी अलॻि सां ॻाल्हि, पर चूंडूं जीअं ई खटी आयो तव्हां, उनखां पोइ कैनाल मसइले ते जेके ही मुतनाज़ कैनाल आहिनि चोलिस्तान वारा, उन्हनि ते तव्हांजो हिकिड़ो एक्टिव किरदारु ऐं एग्रेसिव किरदारु साम्हूं आयो आहे। जीअं ई इलेक्शन खां पोइ तव्हां ईअं ताबड़तोड़ हमला जंहिंखे चइजे उहे शुरू करे ॾिना आहिनि हुकुमरान जमात जे मथां, इन जो छा सबबु आहे? ॾिसो, मां सॼी इलेक्शन जी कैंपेन में किथे बि तव्हांखे कोई माण्हू न चवंदो त असां केनाल जी ॻाल्हि कढी। हा न, किथे बि न, किथे बि कैंपेन में आहे त केनाल हुई न। अच्छा, इनखे तव्हां मुंहिंजी नालाइकी ना अहली चई सघो था। त माना हिकिड़ो एडवोकेट सुप्रीम कोर्ट आहे, बार जी इलेक्शन विड़े थो, उनखे पंहिंजे मसइलनि जी एतिरी ख़बर ई न आहे, उनखे केनाल जे इशूज़ जी ख़बर ई न आहे। मूंखे ख़बर ई न हुई, सची थो ॿुधायां। मां अख़बार न पढ़ां, मां सोशल मीडिया ते न आहियां, बसि हिकिड़ो प्रोफेशनल लॉयर पंहिंजी ज़िंदगी में लिविंग अ लग्ज़रियस लाइफ माशाल्लाह, ऐं उहो हाणे जेका रोडनि ते अची वियो आहे। इलेक्शन कैंपेन जे दौरान असांजो वकील आहे, असांजो सिंध हाईकोर्ट बार एसोसिएशन जो मेंबर आहे, त उन जी हिकिड़ी लंच ई काज़िम अली ख़ान अब्बासी जी, उते हिकिड़े असांजो दोस्त आहे वकील इरशाद अली चांडियो साहब, उन चयो साईं केनाल जो इशू आहे ऐं तव्हां जीअं कॾहिं चूंडिजी अचो त महिरबानी करे इन इशू खे खणिजो। एंड आई प्रॉमिस्ड, आई एम फुलफिलिंग माई प्रॉमिस। मां उन्हनि सां वाइदो कयो त मां चूंडिजण खां पोइ इन इशू खे ॾिसां। मां इशू ॾिसंदो वियुमि, मां हिन में इन्वॉल्व थींदो वियुमि, मां पढ़ंदो वियुमि, मां ॾिसंदो वियुमि त हेॾी सारी ज़्यादती पई थी थिए। बसि हिकिड़ो अच्छा मिटी ज़रूरु पंहिंजो रंग त ॾेखारींदी आहे। बिल्कुलु ठीकु, पर जीअं तव्हां पाण चयो त प्रोफेशनल लाइफ गुज़ारींदड़ माण्हू आहियां, उहो ओचितो अची सियासतदाननि जे मथां तव्हां हमला शुरू करे न? न, सियासतदान जे लाइ मूंखे इज़त आहे, ऐं मां शरई हिसाब सां सियासत खे जाइज़ सम्झां थो। इस्लाम में बि सियासत आहे। मां अॼुकल्ह रहबर मुअज़्ज़म सैयद अली खामनई जो किताब थो पढ़ां, 250 साला इंसान। हुन में त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने खां शुरू थियो आहे ऐं इमाम ज़माना ताईं उन 2.5 साल जो उन ॾेखारियो आहे त इहो सियासत रही आहे, इस्लाम में बि रही आहे। पॉज़िटिव सियासत सां कंहिंखे कोई एतिराज़ बि कोन्हे, सियासतदाननि त मुंहिंजी काई दुश्मनी कोन्हे। पर तव्हांजा हमला ॿुधाइनि था, तव्हां हुननि जे मथां ज़ाती पीपल्स पार्टी जे मथां ईअं आहे त मां पीपल्स पार्टी खे मिनथू कंदो रहियो आहियां बार बार। असांजो केस विड़ो, ईअं विड़ो जीअं असांखे विढ़ंदे नज़र अचे। मां 3 अप्रैल ते प्रेस कॉन्फ्रेंस करी
असां हुन में चयोसीं त असां हुनखे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾियूं था बिलावल ज़रदारी साहिब खे। असां हुनखां छा घुरियोसीं त बाबा तूं फेडरल गवर्नमेंट खे कंपेल कर त ही कैनालनि जा जेको ही कम आहे वापसि वठे, कैनालनि था विड्रॉ करे जेके गैर कानूनी असांजो पाणी रोकण जी साज़िश आहे। जे हू नथो करे तव्हां हिकिड़ी टके जी दरख़्वास्त ॾींदो स्पीकर कौमी असेंबली खे त बाबा अॼु खां असां अपोजिशन जे बेंचिस ते था बीहणु चाहियूं। बसि मां हिन खां इहो घुरियो ऐं उनजे बदिले में मां छा चयो, उनजे बदिले में मां इहो चयो त असां पीपुल्स पार्टी जे गॾु हिन एजिटेशन खे हलाईंदासीं, भली पीपुल्स पार्टी वारा लीड कनि। वञनि अपोजिशन में, अॼु बि चवां थो न, मां पंहिंजी ॻाल्हि ते त बीठो आहियां, अॼु बि अपोजिशन में वञनि, अचनि लीड कनि। ही क़ौम असां, मुंहिंजो कमु त न आहे न सियासत करणु। सिंध आहे, ॾिसो हाणे ईअं इन में ॾिसो ॿ ॻाल्हियूं था कयो न, तव्हां बार बार चओ था त मां प्रोफेशनल वकील आहियां, मुंहिंजो कमु न आहे सियासत करणु, ऐं वरी तव्हां सियासत बि कयो था। न काथे कई, रोडनि ते चौकनि चौराहनि ते बि जलसा जुलूस करणु ऐं सियासतदाननि ख़ासि करे पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि खे तव्हां घटि वधि ॻाल्हाइणु, इहो छा आहे? पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि खे कोन था ॻाल्हायूं। पीपुल्स पार्टी जो अॻुवाण जेकॾहिं मुंहिंजी सिंधी क़ौम ते ॻाल्हाईंदो, सभिनी खे चवंदो, ऐं पीपुल्स पार्टी जो अॻुवाण मुंहिंजी सिंधी क़ौम खे दहशतगर्द चवंदो, त तव्हां छा था सम्झो तव्हांजे हिन जे इंटरव्यू खां पोइ मां सुधरी वेंदुमि छा? मां त वरी बि उहा ज़बान इस्तेमालु कंदुमि, टिट फॉर टैट, लतरपुर जे चक्र सां मुंहिंजी क़ौम खे ॻाल्हाईंदा, मुंहिंजे सिंध जी तबाही कंदा, मां ॻाल्हाईंदुमि त पीपुल्स पार्टी जे हुननि जे करे मां मुड़ी वेंदुमि। छो मुड़ा? उन्हनि में बि तव्हां सिलेक्शन रखी आहे। तव्हां चओ था निसार खोड़ा निभागा, वरी जमील सुमरो भलो आहे, नवाब चांडियो भलो आहे। हा, हुननि जे किरदार ते निसार खोड़े खां तव्हां हिकिड़ी शइ पुछो था, इंटरव्यू में पुछोसि था हिकिड़ी त ॿुधाए बि थो। निभागा चवणु एक्चुअली इहो स्पर ऑफ मोमेंट हो, हालांकि मां इहो डेलिब्रेट न हो, चवणु न घुरिजे, न चवणु खपे। मां ॾिसो, मां हिन ॻाल्हि खे अॼु ईअं नथो, मां हुन ॻाल्हि ते गत नथो ॾियां त मूंखे हुनखे निभागो चवणु खपे। हूअं निभागो गार कोन्हे, अंग्रेज़ी कबी त अनफॉर्चुनेट आहे, पोइ त जेको आहे तो हुनजी, पर उहो डेलिब्रेट न हो। सची ॻाल्हि आहे त मूंखे हुनजी बेइज़ती करणु मक़सूद न हो, न वरी हिन में को हुनजी बेइज़ती आहे। न तनक़ीद कयो, तनक़ीद करण में ऐं बेइज़ती करण में त फ़र्क़ु आहे साईं। ॾिसो न, स्टेज ते हिकिड़ो मोब आहे ऐं हिकिड़ी इहो जुलूस आहे। असांजे जुलूस में कॾहिं कॾहिं माण्हू जेके नारा हणनि था त छा उन्हनि सभिनी नारनि में जेको आहे मुंहिंजे को मर्ज़ी शामिल हूंदी आहे छा? कॾहिं कहिड़े वकील खां केॾी मां हुनखे सम्झाईंदो आहियां। हाणे असांजे पीपुल्स पार्टी वारा वेठा आहिनि उते असां सां गॾु एतिजाजी कैंप ते, हुनजी क़यादत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि, हो थी विया। मां हुनखे चयो बाबा ही वकीलनि जी तहरीक आहे, तव्हां हुननि खे नाला खणी न चओ, तव्हां हुननि जा नाला खणी न चओ। पीपुल्स पार्टी वारा अचनि था, वकीलनि भाइरनि, असांजी फैमिली। तव्हां पंहिंजे बार में बि त जेके NTPP आहिनि उन्हनि खे त घुरायो न, तव्हां ज़ैन शाह खे घुरायो आहे, हाणे ज़ुल्फ़कार जूनियर खे घुरायो अथव, तव्हां पीपुल्स पार्टी जे माण्हुनि खे नथा घुरायो? तव्हां उहा मुंहिंजी क्लिप न ॿुधी। पीपुल्स पार्टी वारा वेठा हुआ, मां तव्हांखे नाला खणी थो ॿुधायां। गुलाम असगर खिची साहब वेठो हो, अब्दुल नबी सारियो साहब वेठो हो, ॿिया बि हुनजा पीपुल्स पार्टी आहे। तव्हां अॼु बि गुलाम असगर खिची साहब खां पुछो, उहा क्लिप ॿुधो। मां हुन में चयो त ही फोरम सभिनी जे लाइ हाज़िर आहे, जेकॾहिं पीपुल्स पार्टी वारा पंहिंजे क़ाइदिन खे घुराइणु चाहिनि त ही फोरम उन जे लाइ, ऐं मां हुननि खे इज़त भरियो दावतनामो मोकिलींदुमि। ओपन फॉर ऑल आहे न? ओपन फॉर ऑल, ओपन फॉर ऑल। छो त तव्हां न बिल्कुलु ओपन आहे। मां तव्हां ज़ैन शाह ॾिसो न, इन खां पोइ हिकिड़ी ग़लतफ़हमी पैदा थी त तव्हां ज़ैन शाह खे घुरायो, उन खां पोइ तव्हां ज़ुल्फ़कार जूनियर खे घुरायो। हीअं न त ज़ैन शाह दावत ॾिनी, क़बूल कई, ज़ैन शाह जी पार्टी अप्रोच कयो न ज़रूर असांखे, त असांजो मिसाल क़ाइद अचे थो ऐं एड्रेस करणु चाहे ॿार खे, इज़ ही अलाउड? यस, ही इज़ अलाउड। असां हुनखे दावतनामो मोकिलियो। हाणे जे कोई पीपुल्स पार्टी वारो तव्हांखे अप्रोच करे त उनजे प्रेसिडेंट खे, MNA MPA मिनिस्टर खे, कंहिंखे बि या चीफ मिनिस्टर खे तव्हां पंहिंजी बार में घुराईंदव? 100% मां हुनखे लेटर लिखंदुमि, दावतनामो मोकिलींदोमांसि। हा हा बिल्कुलु। तव्हांजो भला सियासत करण जो इरादो आहे छा? सवाल ई पैदा न आहे। 1% त छा, 0.001% बि न। माण्हू ख़ौफ़ में वरितल आहिनि त MPA जे लाइ कहिड़ी सीट ते बीहंदो ऐं MNA जे लाइ कहिड़ी सीट ते बीहंदो, अलाए JUI जे पारां बीहंदो, अलाए जेको आहे GDA जे पारां बीहंदो। न मां त कंहिं बि पार्टी में त न आहियां न। अञा ईअं हुजे मां कंहिं पार्टी में हुजां, पोइ तव्हांजो सुवाल इहो ठहे थो। मां त कंहिं बि पार्टी में न आहियां, न कंहिं बि। तव्हांजे मोमेंटम खे ॾिसी न ही त बाबा अॼु कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठनि त मूंखे वरी न ॾिसंदे मीडिया ते। ॾिसो न, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। मूंखे राशिद महमूद साहिबु चयो, मूंखे चई साईं तव्हांजो सियासत में अची वियो, पोइ असां भले दुकान पंहिंजो बंदि कयूं, मज़ाक में। हा ज़ाहिर आहे। मां हुनखे चयो बाबा हिकिड़ो मवाली हो, उहो जुती सूदो मस्जिद में घिड़ी, त उते मौलवी हुयो, हुनखे चयो छोरा निभागा जुती सूदो मस्जिद में।
हुनखे चयईं कुतो डुकाए पियो न त असां तव्हां ॾे ईंदा आहियूं, असां सियासत में ईंदा आहियूं, असांखे तव्हां जेको आहे सो तव्हां असांजी निधि ते लत था ॾियो, मुंहिंजे बचनि जी तबाही था कयो, मुंहिंजे नसुलनि खे तबाह करण जी कोशिशि था कयो, मुंहिंजे सिंधु दरिया खसियो था। मां बार बार चवंदो आहियां त सिंध आहे, सिंधु दरिया न आहे, सिंध कहिड़ी हूंदी। मां महमूद खे चयो, महमूद पठान साहिब, मां चयो महमूद भाई क़यामत से पहले क़यामत होगी, तव्हां असांजी निड़ी तव्हां लत लाहियो, अॼु केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, मूंखे ॾिसंदो बि न हिते। मां प्रोफेशनल लॉयर आहियां, मुंहिंजा लिटिगेंट सफ़र था कनि, मुंहिंजी फैमिली सफ़र थी करे, शौक़ में आहियां छा हिते, शौक़ में त न आहियां न, पर आहियां त विढ़ंदुसि ज़रूरु, जेसि ताईं आहियां केनालनि जो फ़ैसिलो वापसि न थींदो विढ़ंदुसि, न तूं दस्तबरदार न थींदो, केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, मूंखे ॿीहर ॾिसंदो बि न। वकील कराची जा बि उहे सभु माण्हू चवनि था त केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, न त असां कमूशे हिते धरणो हणंदासीं। जी हा, तव्हांजो छा उन सां सलाह मसलत आहे, उन सां गॾियल आहे? 12 तारीख़ ते सभिनी जो ऑल पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन घुरायो आहे आमिर नवाज़ बड़ाइच, राति हुन ते कातिलाना हमिलो थियो ऐं असां हुनजी अॼु मज़म्मत कईसीं। एहतिजाजी जुलूस हुयो असांजो, ऐं मां हुन में इहो चयो त हीउ एहतिजाजी जुलूस आमिर नवाज़ जे हमले जी मज़म्मत करे थो, पर हीअ असांजी तहरीक जेका केनालनि जे ख़िलाफ़ु हुनजो तसलसल आहे, जुलूस हुनजो तसलसल आहे, हिकिड़े इंडिविजुअल जे लाइ न आहे जुलूस। तव्हांखे इहो ख़दशो आहे त ख़ुदा न ख़ास्ता अॼु आमिर नवाज़ वड़ाइच ते थियो आहे, ख़ुदा न ख़ास्ता उहो तव्हांजे मथां ॿियनि जे मथां थी सघे थो हमलो, इहो तव्हांखे किथे डिॼाइण जी त न आहे हिकिड़ो क़दम? थी सघे थो पल्स चेक कंदा हुजनि त बाबा, जेकॾहिं कंहिं लीडर ते हमलो थिए त पोइ वकील केतिरो रिएक्ट करे सघंदा, पल्स चेक थी सघे थी। मूंखां पुछो जेको आहे तो जॾहिं मूंखे थ्रेट हुयो त मुख़्तलिफ़ दोस्तनि पुछियो, मुख़्तलिफ़ बार्स कंडेम कयो, ऐं ईद वारे ॾींहुं जॾहिं असां ईद दरिया ते करणु वियासीं त साफ़ हिन पुछियो, मां हुनखे चयो त हीअ मां बचाए रखियो त मां प्रेस क्लब में जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कंदुमि त हुते इहो ॿुधाईंदुमि, हाणे तव्हां पुछियो आहे त मां ॿुधायो, मां हुनखे ॿुधायो ऐं मां हुनखे क्लियर ॿुधायो त मूंखे कंहिं बि इंटेलिजेंस एजेंसी खां कोई बि को थ्रेट कोन्हे, कोई ख़तरो मूंखे कोन्हे, अॼु ॾींहं ताईं कंहिं मूंखे थ्रेट कयो बि न आहे, न मूंखे ISI खां थ्रेट आहे, न मूंखे MI खां थ्रेट आहे, न मूंखे IB खां थ्रेट आहे, मूंखे कंहिं खां बि थ्रेट कोन्हे, को कंहिं मूंखे चयो बि न आहे कॾहिं कंहिं मुंहिंजी ज़िंदगी में जेको आहे त मूंखे माना अहिड़े क़िस्म को प्रेशर न ॾिनो आहे। आई एम फाइन माशाल्लाह, मिसाल ईअं न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। पर इन केनाल इशू ते तव्हांजो प्रोटेस्ट जारी रहंदो? जारी रहंदो जेसि ताईं जीअर आऊं तेसि ताईं जा केनालनि जो फ़ैसिलो वापसि नथो वठे। लाउड एंड क्लियर मैसेज। ये सिर्फ़ पीपल्स पार्टी लाइ आहे या हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे लाइ? पीपल्स पार्टी लाइ पहिरियों आहे, छो त पीपल्स पार्टी असांजी नुमाइंदे जमायत आहे ऐं पीपल्स पार्टी उते वेठी आहे, पीपल्स पार्टी अपोजिशन में नथी वञे, पीपल्स पार्टी इत्तेहादी आहे, त जीअं त गवर्नमेंट जी इत्तेहादी आहे फेडरल गवर्नमेंट जी, तंहिंजे करे पीपल्स पार्टी खे असां धुर था सम्झूं। पीपल्स पार्टी हुन खां अलॻि थी वेंदी त पोइ जेकॾहिं पीपल्स पार्टी खे अलाह तौफ़ीक़ ॾिए त उहे एजिटेशन में शामिलु थियनि त असां उन्हनि जे गॾु हलंदासीं, जेकॾहिं उन्हनि खे अलाह तौफ़ीक़ नथो ॾिए त पोइ असां अलॻि सां अकेला बि फेडरल गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु या पंजाब गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु असां पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं। ॾिसो, एहतिजाज केनालनि जे ख़िलाफ़ त पीपल्स पार्टी बि करे थी, उहे चवनि था त जेके तव्हां समेत एहतिजाज कनि था उहे केनालनि जो बहानो करे गारियूं ज़रदारी खे था ॾियनि, असांजी क़यादत खे ॾियनि। न, गारियुनि मां मुराद आहे तनक़ीद असांजे मथां था कनि, माना हुननि खे बहानो खपे थो केनालनि खां हटी करे असांजे मथां। पार्टी सां दुश्मनी न आहे न, मां पार्टी कंहिं में बि न आहियां न। मां तव्हांखे चवां थो त मूंखे त पीपल्स पार्टी वारनि खां त खोड़ माण्हू मूंखे वोट कंदा आहिनि, मूंखे त हुन खां इज़त मिलंदी आहे ऐं असांजे शहरनि जा आहिनि, असांजा आहिनि। भला ॾिसो पीपल्स पार्टी में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि सां असांजो तालुक़ु आहे न। आदिल उनड़ मुंहिंजो MP आहे, हुनखे वोट कयो आदिल उनड़ खे, पीपल्स पार्टी जो कैंडिडेट, मां पीपल्स पार्टी खे कयो न। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त इहो क़ौमी असेंबली ते मां डॉक्टर सफदर अब्बासी खे ॾिनो, मां हिकिड़ो माण्हू जी चूंड कई। ठीकु आहे, उहो पर पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जो इहो बि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत ते तव्हां ॻाल्हायो कोन था। न न, जेके बि तव्हां कॾहिं शहबाज शरीफ़ ते त ॻाल्हायो कोन था, तव्हां पंजाब ते त ॻाल्हायो कोन था, मरियम नवाज़ ते या ख़ुदि जेको आहे SIFC जिन लॉन्च कई आहे उन्हनि ते त ॻाल्हायो कोन था। भाई असां ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हां ॾिसो न, मां पंहिंजी त कमी कोताही तव्हां जाॾो एडमिट कयमि न त मूंखे केनाल जो इशू जी तेसि ख़बर ई न हुई, मां एडमिट कयमि न। हालांकि मां सम्झां थो मीडिया ते ईंदो माण्हू इहो मूंखे बख़्शींदा, चवंदा त हीउ कहिड़ो वकील हो जंहिंखे पंहिंजे सिंध जी ख़बर न हुई, पर जॾहिं मूंखे ख़बर पई त मां बीठो त सिंध सां आहियां। हा, पोइ त जेसि ताईं मूंखे लाइल्मी आहे, मां नथो पढ़ां, मूंखे ख़बर न आहे, अहिड़े नमूने तव्हां बि थोरी शइ एडमिट कयो त तव्हां असांजी इहे ॿुधियूं न आहिनि, असां हुननि जे ख़िलाफ़ु
इहो तहरीक जो महवर त फेडरल गवर्नमेंट आहे, पंजाब गवर्नमेंट आहे, पर जीअं त ही असां हिननि खे वधीक हिनखे ऑन था कयूं न ओके, पीपल्स पार्टी खे। फ़ैसिलो तव्हां कंहिंखां था वठणु चाहियो, पीपल्स पार्टी खां या पंजाब गवर्नमेंट खां या वफ़ाक़ी चऊं खां? था त तव्हां वफ़ाक़ी हुकूमत खां फ़ैसिलो मञायो या असां सां गॾु अची बीहो। नंबर 1, पीपल्स पार्टी असां सां गॾु बीहंदी, असां सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट जे पीपल्स पार्टी सां गॾु असां पंहिंजी तहरीक हलाईंदासीं। अगरि पीपल्स पार्टी हुन जी इतादी रहंदी त पोइ ज़रूरु माना डाइवर्ट थींदो ज़रूरु। पीपल्स पार्टी सां गॾिजी तहरीक हलाए सघो था? हा, कीअं न हलाईंदासीं? सिंध जी जेको ॻाल्हि कंदो, जेको सिंध जी ॻाल्हि कंदो उन तां कीअं न बीहंदासीं? मां त एटलीस्ट पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि थो कयां न। ॾिसो, मूंखे ख़बर न आहे कहिड़ी पार्टी जी कहिड़ी एजेंडा आहे। मां नॉन पॉलिटिकल माण्हू आहियां। पीपल्स पार्टी सिंध जी ॻाल्हि कंदी, मुंहिंजो सिर खणी वञे, मां त राज़ी आहियां न। पीपल्स पार्टी सिंध जे लाइ, सिंध जे दरिया जे लाइ, सिंध जे माण्हुनि जे लाइ पीपल्स पार्टी बीहंदी, मुंहिंजो सिर खणी वञे, मां छा कंदुमि पीपल्स पार्टी सां? मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? छो त ही कैनाल इशू एतिरो मथे अची चुको आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी त इवन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेके कैनालनि ते एहतजाज था कनि, उन्हनि लाइ इन हद ताईं चई छॾियो त उहे पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि ऐं न खपे वारा आहिनि। पोइ तंहिंजे करे त पोइ चओ था त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ थो ॻाल्हाई। असांखे दहशतगर्द चवंदो, न खपे वारा चवंदो, पोइ मां हुनखे बख़्शे इहो छॾींदुमि। छो त हिकिड़ी पार्टी जो चेयरमैन आहे, हुनजी हुकूमत आहे सिंध में, पोइ मां डिॼंदोमांसि? असांखे दहशतगर्द चवंदो, असांखे वॾो दहशतगर्द आहे। हा, ॻाल्हि इहा आहे त असां मुंहिंजे लाइ अकेले जे लाइ चवे, शायदि मां बर्दाश्त करे वञा। नालो वठी को चवे अतर दहशतगर्द आहे, मां सही वेंदुमि। मां मिसाल हुन जी नादानी सम्झंदे माफ़ कयो, मुंहिंजी क़ौम ते ॻाल्हाईंदो, सॼी सिंध खे ॻाल्हाईंदो, मां त बर्दाश्त न कंदुमि, हाणे बि न कंदोमांसि। पोइ तव्हां चओ था त तूं ॻाल्हाईंदो, मां त बार बार चवंदुमि, ज़बान ते कंट्रोल। मां चवंदो आहियां फिर हम बोलते हैं तो कहते हैं कि बोलता है। तव्हांजो एहतजाज कैनाल इशू ताईं जारी रहंदो? जारी रहंदो जेसि ताईं मां जीअरो आहियां या कैनालनि जो फ़ैसिलो वापसि न वठे, तेसि ताईं जारी रहंदो। इन में ॿ राय न आहिनि। थैंक यू वेरी मच अतर साहब, वॾी महिरबानी।